सिंध खे अलाए कंहिंजी नज़र लॻी आहे जो न अवामी सतह ते ऐं न वरी सरकारी सतह ते का सुठी ख़बर ॿुधण में थी अचे। रोज़ सुबुह जो जॾहिं अखि खुले थी ऐं अख़बार ते नज़र पवे थी त दिलि ॾकी थो वञे त हीउ छा पियो थिए मुंहिंजी सिंध में। सिंध जा इदारा किथे आहिनि, सिंध जा माण्हू किथे आहिनि, सिंध जा ज़मींदार किथे आहिनि, सिंध जा उहे मोतबर वॾेरा किथे आहिनि जेके राज खे पंहिंजी औलाद जीअं सम्झंदा हुआ। हीअ बि हिकु ख़बर आहे 12 वरनि जी न्याणी सामारे थाणे ते पहुती आहे पंहिंजे पीउ ऐं माउ खे साण करे त मूंसां मिठू कपरी जिनसी ज़्यादती कंदो रहियो आहे। हुन जिनसी ज़्यादती करण जे लाइ हुन जी वीडियो भरी आहे ऐं उहा वीडियो क्लिप हुनखे ॾेखारे हुन सां बार बार मुहकारो कंदो रहियो आहे, जंहिं मज़ा उहा प्रेग्नेंट थी वई आहे। पुलिस लेटर ॾेई डॉक्टर ॾे मोकिलियो आहे, लेडी डॉक्टर ॾे थोरो मुआइनो कयो वञे। यार ईअं थींदो आहे कंहिं मुल्क में? न्याणीअ जी उमिरि टोटल 12 साल। ही सिंध आहे। ही काॾे विया असांजा सियासतदान, काॾे विया असांजूं पुलिस अख़्तियारियूं, काॾे विया असांजा माउ खे ठाहींदड़ माण्हू, काॾे विया चङा राजनि जा जेके विच में अचनि, जेके सिंध खे गुलो गुलज़ार बणाइनि, जेके सिंध खे मोहबत ऐं प्यार जो देश बणाइनि, जेके सिंध खे अमुन ऐं शांतीअ जो देश बणाइनि। किथे आहिनि? ग़रीबनि जी वार करण वारो केरु कोन्हे को। केॾी तकलीफ़ ऐं अन्याय ऐं ॾुख जो माहौल हूंदो जो माउ ऐं पीउ पंहिंजी न्याणी सां गॾिजी थाणे ते अहिड़े क़िस्म जी FIR दाख़िल कराइण अचनि ऐं वरी इहा बि उमेद हुजे त केस मां थींदो कुझु बि कोन्हे, जवाबदार खे सज़ा मिलंदी बि कान। इन सां गॾु इहा हिकु तरफ़ इहा ख़बर आहे त ॿिए तरफ़ वरी सिंध जो कानून वारो वज़ीर उमर सुमरो साहब चवे थो छा थियो आहे सिंध हुकूमत सां, केॾा वेधन थिया आहिनि अवाम जे हक़नि सां, अवाम जी प्रॉपर्टी सां, अवाम जी ज़मीनुनि सां, अवाम जे जाइदादुनि सां। उमर सुमरे साहब वटि हिकिड़ी समरी थी अचे जेका उहा समरी वापसि थो करे। कींजर ढंढ भरिसां 6,500 एकड़ ज़मीन माण्हूअ जी सॼी उमिरि कराचीअ में गुज़री थी वञे त 120 गज़नि जो प्लाट नथो वठी सघे। सिंध वासी 120 गज़नि जो प्लाट ख़रीद करे नथा सघनि सॼी उमिरि में, ऐं 6,500 एकड़ हिसाब त कयो न। इहा ज़मीन अलाट कई वई कुवैत जी कंपनी इंटरटेक खे त तव्हां वञी हिते डेवलपमेंट करियो। हिकिड़ो इदारो ठाहियो वियो सिंध पार्क्स ट्रांसफॉर्मेशन कंपनी जे नाले सां, बिल्कुलु जाली क़िस्म जो इदारो, ऐं उन जे लाइ वरी समरी मोकिली वई त 34 करोड़ रुपया फ़िलहाल ॾियो, बाक़ी रक़म बाद में ॾींदासीं। सिंध जो सेक्रेटरी नाणे जो हुजे साजिद जमाल अबड़ो साहब, मोतबर नालो आहे सिंधी ऑफिसरनि में साजिद जमाल अबड़े जो। हुन समरीअ ते अमल करण बजाए, चेक जारी करण बजाए कानून वारी वज़ारत खे ख़त लिखियो, कानून वारी वज़ारत ॾांहुं समरी मोकिली इन नोट सां त तव्हां कानूनी तौर ते ॿुधायो त असां हीअ रक़म जारी कयूं या न। इन विच में हुकूमतूं ख़तमु थी वयूं ऐं इहा समरी फिरंदी गिरंदी मोहम्मद उमर सुमरे साहब जी टेबल ते आई। मोहम्मद उमर सुमरे साहब हिन समरी खे ॾिठो ऐं हुन ते जेके नोट हई उन में चयईं त हीउ गैर शफ़ाफ़ क़िस्म जो मनसूबो आहे। जेकॾहिं हीउ मनसूबो सियाहत जे फ़िरोक जो आहे त पोइ सियाहत वारे खाते खे नज़रअंदाज़ छो कयो वियो आहे? सियाहत वारो खातो बि त हिन में शामिल हुजणु घुरिजे न, उहो बि कोन्हे को। जेका कंपनी जंहिंखे 6,500 एकड़ ज़मीन तव्हां ॾियो था, उन कंपनीअ पहिरियां कहिड़ो मनसूबो ठाहियो आहे, हुनजो कमु कहिड़ो आहे, हुनजी परफॉर्मेंस कहिड़ी आहे, उहा त ॿुधाए न। ईअं बसि हुनखे ज़मीनूं ॾेई छॾियूंसीं, हाणे हुनखे असां 34 करोड़ बि ॾियूं, वरी पोइ ईंदड़ वक़्त में बि पैसा ॾींदा रहूं। शाबस आहे उमर सुमरे साहब खे जंहिं इहो वक़्ताइतो क़दम खयो आहे। वॾो सवाल जेको उमर सुमरे उथारियो आहे उहो इहो आहे त हू पुछे थो त ॿुधायो हिन कंपनी जे पुठियां केरु आहे? कंपनी त डमी आहे, कंपनी त नाले में आहे, कंपनी त लेटर हेड ते आहे, कंपनी खे त पैसा घुरिजनि, पर हिन कंपनी जे पुठियां केरु आहे? असल माण्हू केरु आहे जंहिंजे चवण ते तव्हां 6,500 एकड़ ज़मीन बि ॾियो था, करोड़े रुपया बि ॾियो था? उहो ॿुधायो त सही, आहिनि केरु? हर हक़ ते चई विया आहिनि त सिंध का गिदड़नि खाधी आहे। ईअं थींदो आहे सिंध सां? उमर सुमरे साहब इहो बि सवाल उथारियो, हेॾी वॾी रिथा तव्हां तयारु करणु वञो पिया, इन जे अॻ में तव्हां माहौलियाती स्टडी कराई आहे त इहा रिथा, इन जा माहौल ते कहिड़ा असर पवंदा, हाकारी असर पवंदा, नाकारी असर पवंदा, इन जो छा बणिजंदो इन रिथा जो? हिन खां अॻ में बि सिंध हुकूमत 2015 में
हिकिड़ो प्रोजेक्ट मंज़ूरु कयो 10 अरब रुपयनि सां, जंहिंखे 2020 में पूरो थियणो, उहो बि किंजर ते हो, पर उन लाइ हिननि खे को पार्टनर न मिलियो, जंहिंजे करे उहो मनसूबो उते जो उते ई कागज़नि में फाइलनि में दफ़न थी वियो। पर ही जेका कंपनी जेका ही ठहे पई सिंध पार्क्स ट्रांसमिशन कंपनी, इन जे बोर्ड ऑफ डायरेक्टर लाइ वरी जेके 7 मेंबर तजवीज़ कया विया हुआ, 7 माण्हू जेके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते नॉमिनेट कया पए विया, उन्हनि जा नाला तव्हां ॿुधी तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी। मोतबर नाला आहिनि सिंध हुकूमत जा। पहिरियों नालो आहे जनाब इम्तियाज़ अहमद शेख जो, उन वक़्त जो वज़ीर हुयो। ॿियो नालो आहे कासिम नवीद कमर जो, सैयद कमर ज़मा शाह जो पोटो, ऐं नवीद कमर वफ़ाक़ी वज़ीर जेको रहियो उन जो पुटु, जेको उन वक़्तु हुकूमत में ख़ासि मामिन हो, वॾे वज़ीर जो। टियों नालो आहे मोहतरम अली हसन ज़रदारी साहब जो, जेको MP। उन सां गॾु एहसान इम्तियाज़ मुस्लिम ऐं अब्दुल्ला ज़ैदी साहब हिन कंपनी जा डायरेक्टर थियण वञनि पिया। पर इहा कंपनी फ़िलहाल इते ख़तम थी वई आहे, छो त हुन पंहिंजूं कानूनी घुर्जूं पूरियूं न कयूं। अवाम भली बुख हड़ताल करे, नियाणियुनि खे भली तहफ़ुज़ हासिल न हुजे, स्कूलनि में भली न टॉयलेट हुजनि, न किताब हुजनि, न उस्ताद हुजनि, अस्पतालुनि में न नर्सूं हुजनि, न पैरामेडिकल स्टाफ ॿियो हुजे, न डॉक्टर हुजनि, न दवाऊं हुजनि, रस्ता रोड भले भॻल टुटल हुजनि, माण्हूअ खे जान माल इज़त आबरू जो भले को बि तहफ़ुज़ हासिल न हुजे, पर असांखे 6,500 एकड़ ज़मीन कुवैती कंपनी खे ॾियणी आहे, जंहिं लाइ असांखे 34 करोड़ रुपया घुर्जनि था। ही आहे मुंहिंजी सिंध। अॼु जे ओपन सीक्रेट मां पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। ख़ुदा हाफ़िज़।